अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप ऑफ मसाइल और उनका ग्रुप में सवाल आयो है त ॿिए अशरे में फितरो कढियो हुयो, कुरो फितरो क़बूल थियो या न थियो? जी सवाल फरमायो जी। जे कंहिं पण माण्हू अहिड़ो फितरो ॾेई ॾिनो हो त को हिनखे वरी डबल फितरो ॾियणो पए थो या उहो थी वेंदो? खुरा जी मुकमक जी माण्हू फितरो अहिड़ो ॾेई ॾिनो आहे। जी 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 भई फितरो ॾिनो हुयो त भले ॾिनो हुयो, पैसा उन्हीं जा हुआ। फितरो हर मुसलमान मथे फ़र्ज़ु आहे, अमीर गरीब ग़ुलाम आज़ाद रोज़ातो साफ़रू नंढो वॾो हर कंहिं मथे फिदियो ॾिने तव्हांजे फितरो हिन ते आहे वाजिबु। एतिरे सूदी हिन महीने में जेको पैदा थियो उन मथे पण फ़र्ज़ु थी वञे थो। अने इहे इस्लाम फ़र्ज़ु कयईं, रियो मुंदो इन जो टाइम कंहिंखे ॾिवाजे त जेको मिसकीन आहे, ई मिसकीन पिंडे फितरो कढंदो अने इनखे ॾेवाबो मिसकीन फ़क़ीर तंहिंखे। इन जे टाइम जे बारे में छैला रोज़ा हूंदा हुआ, सही टाइम त इहे त ईद जो चंद्र नज़र अची वञे तॾहिं ॾे, पण छैलो हिकिड़ो ॿ रोज़ा बाक़ी रहंदा हुआ, यानी 28 29 वग़ैरह साहबा इकराम छैले रोज़े में ॾींदा हुआ। अने इस्लाम में कई अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंमें वक़्त जी पण पाबंदी रखी खपे। जीअं वक़्त जी पाबंदी इस्लाम में एतिरी आहे, रोज़े जो जेको टाइम रहियो खोले जो, इन खां मिल्ट मौंद सिॼु उभो न मिल्ट ॿ मिल्ट मौंद बांग ॾिना, टाइम जी पाबंदी न कयां, पहिरीं ॾिना बांग आहियां पण हिते रोज़ो मिणी जो जोराए विधा। अच्छा ख़मीस जो ॾींहुं पण भलो आहे, हिकिड़ो चए थो हा हलो सवारे पाणखे कमु आहे, अॼु जे जुमूं पाड़े छॾियो, लठ खणी मंबर ते उभिए ख़ुतबो ॾिने बांग आ वई, पण ॾींहुं सॼो ॿियो कुरो ई थींदो जुमूं न थियो, फर्ज़ियत कीन लहंदी। अच्छा त हाणे निकिरणो आहे न अधु राति जो फजर नमाज़ पढ़ी लाई वक़्त खां मोंद, इहे न थिए न। कई अहिड़ा कम आहिनि जेको वक़्त जी पाबंदी मथे ज थींदा, वक़्त खां बिफोर इहे अमल थींदा की न। अने अमल क़बूल कॾहिं थींदो? हिकिड़ो सुन्नत जे मुताबिक़ वे, सुन्नत जे मुताबिक़ खपे अने इख़लास खपे। इख़लास त ख़ैर दिलि जो मामिलो आहे, पण ज़ाहिर में सुन्नत जे मुताबिक़ खपे। सुन्नत जे मुवाफ़िक़ जे न आई त इहा अमल क़बूल जो न आई। मदीनो आहे, आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हाज़िरी आहे, साहबी रसूल ऐं ईद जो ॾींहुं आहे, ईद जी नमाज़ खां मोंद क़ुर्बानी कयो, ईद जी नमाज़ खां मोंद क़ुर्बानी कयो, फ़र्क़ु थोरो कनिजो, ॾींहुं ईद जो त आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुनखे हुकुम ॾिनो जे ई क़ुर्बानी क़बूल न थिए, इन जी जॻह ते ॿई क़ुर्बानी कर। क़ुर्बानी क़बूल न थी अने इन जी जॻह ते ॿई कर। त हाणे फितरे जे बारे में जो मूंखे पुछिया आहियां, पहले ॾह में ॿिए ॾह में भाई ॾेई छॾियो हुयो, ध्यानु कयो खपे। सुन्नत जे मुताबिक़ पाण अमल कयूं त इहो अमल क़बूल थींदो, न का ही पंहिंजो आम सदको थी वेंदो। ध्यानु ॾियणो खपे, जीअं इस्लाम चए ईअं ज हलणो। इस्लाम हिकिड़ो कंप्लीट निज़ाम आहे, इन में पंहिंजी मर्ज़ी कीन हलंदी। अने फितरो क़बूल सुन्नत जे मुताबिक़ छैले रोज़े मुंहिंजे जाए आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।